आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों हिन वीडियो में अज असां तव्हां पुछंदासीं ज़हनी आज़माइश मुतालिक इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। तो दोस्तों बिना कि टाइम विञाइजे असां हलूं था वीडियो की तरफ। सवाल नंबर पहिरियों आहे तो उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो कंद नाहे हूंदो। जी हाँ दोस्तों, उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो कंद नाहे हूंदो। दोस्तों जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि चंद सेकंड्स जो टाइम आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो तो वीडियो के रोके भी सघो था। दोस्तों इन सवाल जो बिल्कुल दुरुस्त जवाब आहे तो मच्छी। दोस्तों सवाल नंबर 2 आहे तो उहा कहिड़ी शइ आहे जेका फ़क़ति ग़रीबनि वटि आहे जॾहिं त अमीरनि वटि नाहे। जी हाँ दोस्तों, उहा कहिड़ी शइ आहे जेका फ़क़ति ग़रीबनि वटि आहे अमीरनि वटि नाहे। जवाब तव्हां ॾेई सघो था, चंद सेकंड आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब करे वधिक वीडियोस पिणु हासिल करे सघो था। दोस्तों इन सवाल जो बिल्कुल दुरुस्त जवाब आहे तो ग़रीबी। जी हाँ, ग़रीबी सिर्फ़ ग़रीबनि वटि ई आहे, अमीरनि वटि नाहे। दोस्तों सवाल नंबर 3 इंतहाई दिलचस्प आहे तो उहो कहिड़ो माण्हू आहे जेको ॾींहं में 5 दफ़ा दाढ़ी ठाहे थो। जी हाँ दोस्तों, उहो कहिड़ो माण्हू आहे जेको ॾींहं में घटि बि 5 दफ़ा दाढ़ी ठाहे थो। तव्हां जवाब ॾेई सघो था। चैनल के सब्सक्राइब करे वधिक वीडियोस जे लाइ घंटी वारे बटन के पिणु दबाजो। दोस्तों इन सवाल जो बिल्कुल दुरुस्त जवाब आहे तो नाई। दोस्तों हिन वीडियो जो जो चौथों सवाल इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल आहे तो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजा पर त हलनि था पर उहा उॾाम में नथी। जी हाँ दोस्तों, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजा पर त तेज़ हलनि था पर उॾामण जी सघ न आहे उनमें। तव्हां जवाब ॾेई सघो था। तव्हां वीडियो खे चाहियो तो रोके भी सघो था। जवाब ॾियो, पंहिंजे ज़हन खे ज़ोर ॾियो। दोस्तों इन सवाल जो बिल्कुल दुरुस्त जवाब आहे तो पंखो। दोस्तों हाणे हलूं था पाण पंहिंजे हिन वीडियो जे 5 आख़िरी ऐं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल जी तरफ़, जेको तजसुस सां भरपूर सवाल आहे तो औरत खोले थी मर्द करे थो ऐं अंदर घिड़ी वञे थो। जी हाँ दोस्तों, औरत खोले थी मर्द करे थो ऐं अंदर घिड़ी वञे थो। जवाब ॾियणु चाहियो तव्हां चंद सेकंड मौजूद आहिनि। असांजे चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो। जेकॾहिं असांजी वीडियो पसंद अचे तो लाइक पिणु कजो। दोस्तों हिन सवाल जो जवाब आहे तो औरत दरवाज़ो खोले थी मर्द सलाम करे थो ऐं अंदर घिड़ी वञे थो। दोस्तों वधिक वीडियो जे लाइ घंटी वारे बटन के दबाजो ऐं असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।